ॻोठ मीर खान वसीर में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां वसीर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ॻोठ मीर खान वसीर में ॿारनि जी ॻाल्हि तां तकरार वधी वियो, जंहिं दौरान लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो। झेड़े में आबिद अली वसीर, मोहम्मद जमील वसीर सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे तुर्त तिबी इमदाद लाइ वेझी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि जो चवणु आहे त मथनि आदिल, सिजाद, सफ़दर, गुलाब, शकील ऐं मेहराब वसीर समेत 10 खां वधीक माण्हुनि हमिलो कयो। वाक़े बाद इलाइक़े में छिकताण वारी सूरत पैदा थी वई आहे, जॾहिं त पुलिस खे वाक़े जो इतला ॾिनो वियो आहे। आख़िर इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।